मेयर डीएसपी ऐं ॿियनि थाणनि भरिसां दाऊद महेसर मोहल्ला में महेसर बिरादरी जे सगन सोटरनि नवाब महेसर, आशिक महेसर, लियाकत महेसर ऐं शौकत महेसर जी धुरिन में शादी हॉल ऐं दुकाननि जी मालिकी तां जहिड़ो इलाइक़ो फायरिंग सां गूंजी उथियो। इलाइक़ो नोगो एरिया बणियल चंद क़दमनि ते पुलिस स्टेशन तोड़े डीएसपी ऑफिस हुजण बावजूदि पुलिस बर वक़्तु न पहुती। वाक़ई वारे हंधि भरिसां प्राइमरी स्कूल में मौजूदु शागिर्दनि ऐं उस्तादनि में ख़ौफ़, हिरास ऐं दाहूं जॾहिं त झेड़े ऐं फायरिंग सबबि हिकु वाटड़ू गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी इलाइक़े में ख़ौफ़ हिरास माण्हुनि में भारी पइजी वई। जॾहिं त फायरिंग सबबि वाटड़ू 15 वरियनि जो ज़ामिन दीपर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालके अस्पताल मेहर बाद लाड़काणो नियो वियो। जॾहिं त धुरिन में छिकताण जारी आहे, धुरियूं मोर्चाबंदि आहिनि। वाक़े बाद पुलिस पहुची दीदार खोसो समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त धुरियूं मोर्चाबंदि आहिनि, पुलिस मूजिबि महेसर बिरादरी जी 2 धुरिन में दुकाननि ऐं शादी हॉल जी मालिकी तां छिकताण हलंदड़ हुई। अॼु धुरिन में झेड़े बाद फायरिंग थी, जॾहिं त झेड़े में फायरिंग कंदड़ खोसा बिरादरी जो हिकु दीदार खोसो समेत 2 ॼणनि खे हिरासत में वरितो आहे।